नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सारक पारां खैरपुर ज़िले इंतज़ामिया जे आबादगार दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाज जदोजहद शुरू करण जो ऐलान। हिन सिलसिले में सिंध एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल सारक जे मरकज़ी अॻुवाण जमाल महमूद खोड़ो, मंज़ूर सांद, ज़ाहिद हुसैन सामेटियो, वहीद सिंधी, हाजी अब्दुल सत्तार खोड़ो, इरशाद शेख ऐं ॿियनि खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त खैरपुर ज़िले इंतज़ामिया ऐं काटन फैक्ट्री मिली भग करे फुटिन जे आबादगारनि खे अरबे रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो। सॼी सीज़न में 5 खां 10 किलो फी मण ते कंतो ऐं हाणे मण फुटिन ते अधु मण कंतो हणियो पियो वञे। आबादगारनि खां फुटियूं ख़रीद नथा कनि, सिर्फ़ मख़सूस ब्रोकरनि खां फुटियूं ख़रीद कनि था, जंहिं ख़िलाफ़ सारक पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कया विया ऐं कमिश्नर सखर, डीसी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खे शिकायतूं कयूं, पर को बि असर न थियो आहे। हिन सॼे मामले ते ज़िले इंतज़ामिया इंतकाम कंदे एसी सोबोदेरो मुज़म्मिल बुगियो खे धुर बणाए असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराया विया ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं ॾींदा रहिया त ज़िले इंतज़ामिया काटन फैक्ट्री ख़िलाफ़ को बि एहतजाज न करे, न इन्हनि ख़िलाफ़ दरख़्वास्तूं कयूं वञनि। अॻुवाण वधीक चयो त ज़िले इंतज़ामिया हथ वठी आबादगारनि खे तबाह कयो। हिननि फैक्ट्री मालिकान खां ॻरी रिश्वत वठी फुटिन जे हज़ारे आबादगारनि खे अरबे रुपया नुक़सानु पहुचायो आहे, जंहिं ख़िलाफ़ कोर्ट सगोरी सां रिजू कयो वियो आहे। हिननि ख़िलाफ़ बाक़ाइदा कानूनी कार्रवाई कंदासीं। हिन चयो त सारक ऐं सिविल सोसाइटी पारां एसी सोबोदेरो ख़िलाफ़ जल्द मुहिम हलाई वेंदी। हिननि करप्ट ऑफिसरनि आबादगारनि खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे, हिननि खे हटायो वञे। हिननि आला इख्तियारनि खां घुर कई आहे त आबादगारनि जे फसल ते लॻल अरबे रुपयनि जो धाड़ो वापसि करायो वञे। मुलवस इंतज़ामिया अमलदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। आबादगारनि वटि रखियल फुटियूं मुक़ररु अघ ते बिना कंहिं कटौती जे ख़रीद कयूं वञनि ऐं काटन फैक्ट्री मालिकान मथां बि कानूनी कार्रवाई कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।